जो सदा हयात शायर अदीब सुघड़ सालिक ऐं समाज सुधारक सैयद मेहर अली शाह बुखारी जी 13वीं वरसी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें शाइरनि अदीबनि सुघड़नि समेत सैयद मेहर अली शाह जे परस्तारनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सैयद इनायत अली शाह, ज़ैनुल आबिदीन शाह, बुखारी शाह, ख़ालिद लियाकत बोज़दार, सैयद गुलज़ार अली शाह, सैयद मोजल शाह, अकबर शेख, सिकंदर चाचड़, सचल महर, आबिद सुमरो, इमरान थईम ऐं ॿियनि सैयद मेहर अली शाह बुखारी जी कयल इल्मी ऐं समाजी ख़िदमतुनि ते खेसि ज़बरदस्त इक़रार तहसीन पेश कंदे चयो त सैयद मेहर अली शाह पंहिंजे मुनफ़रद अवामी शाइरी ऐं दिलकश शख़्सियतुनि सबबि इलाइक़े वासियुनि जी दिलनि में हमेशह ज़िंदा रहंदो। हुन पंहिंजी निराली ॾात सां अमन, मोहब्बत, प्यार ऐं प्रीत जो दर्स ॾिनो। अदीबनि ज़काफ़त खाते समेत ज़िले इंतज़ामिया घोटिके खां मुतालबो कयो त फौरी तौर माथेले मूमल जी माड़ीअ में सैयद मेहर अली शाह जी मज़ार समेत तारीख़ी क़ब्रस्तान जो तहफ़्फ़ुज़ यक़ीनी बनाए संदसि अणछपियल मवाद छपायो वञे। अॼु असां हिते सैयद मेहर अली शाह बुखारी सदा हयात शाइर अदीब सुघड़ जे इलाइक़े में इल्मी जागरता जे हवाले सां कमु कयो, उनजी 13वीं वरसी मल्हाए रहिया आहियूं ऐं क़ुरान ख़्वानी बि कईसीं ऐं उन सां गॾु उनजी इल्मी जेके ख़िदमतूं आहिनि उन ते हितां जे लात ॾिणनि पंहिंजी रोशनी विधी ऐं उन्हनि ॿुधायो त हुन पंहिंजे फ़न ऐं फ़िक्र ज़रिए पंहिंजी निराली ऐं मुनफ़रिद ॿाझारी जेकी मोहबती शख़्सियत ज़रिए सदाईं भलाइनि जी ओसर कई, इलाइक़े जी तरक़ी जे लाइ, इलाइक़े जी ख़ुशहाली जे लाइ ऐं नौजवाननि में बिलख़ुसूस हुन इल्म जी जागरता पैदा कई ऐं सैयद मेहर अली शाह जी उहे जेके ख़िदमतूं आहिनि उनखे अॼु